दस्त खदाऊं असांजे बहादुर फौज 1905 मटियारी वेझो शाहपुर दरपुर जी हाई स्कूल में 10 क्लास के शागिर्दनि जे मान में फारिवल पार्टी जो एहतमाम किया वियो। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ खाका टेबलोज़ तकरीरूं पेश करे खूब दाद माणियो। प्रोग्राम जा मेहमान ख़ास ज़ैनुल आबिदीन लगारी डिप्टी डायरेक्टर स्कूल हैदराबाद हुआ, जॾहिं त मेहमाननि में ज़िला काउंसिल मेंबर सैयद फज़ल हबीब शाह, यूसी चेयरमैन रईस जुल्फ़कार खटियाण, वडेरो हारून बारेचो, खादिम हुसैन कोरी, गुलाम मोहम्मद गाओ, वडेरो मीर खान खासकली, मास्टर मियार खासकली, हाजी यूसुफ खासकली प्रोग्राम में शामिल हुआ। जॾहिं त प्रोग्राम में शागिर्दान चंदर, सनी, कोमल, रुकया, शाज़िया, आज़ान अली ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ खाका टेबलो ऐं तकरीरूं पेश करे खूब दाद माणियो। प्रोग्राम में खिताब कंदे स्कूल के SMC के चेयरमैन स्कूल के मसलन बाबत आगाही ॾिनी। हुन जो चवण हो त शाहपुर शहर जहिड़ी हेॾे वॾे शहर में को गर्ल्स हाई स्कूल नाहे, जैं सबब असां बॉयज़ स्कूल में को एजुकेशन जो सिस्टम शुरू कयूं। बहिराणियुनि जे माहौल में सब काफ़ी मुश्किलातूं बावजूद असां उनखे जारी रखियो अचूं। हुन जो चवण हो त असांखे गर्ल्स हाई स्कूल जी तमाम घणी ज़रूरत आहे। हुन चयो त असांजे स्कूल में वॉशरूम नाहे, जैं सबब असांजी शागिर्दाणियूं काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। जॾहिं त स्कूल असांजे स्कूल में बिजली जो निज़ाम पिणु नाहे, जैं सबब मौतमार गर्मी में शागिर्द तड़पंदे बि तइलीम जारी रखियो अचनि। असांजे हाई स्कूल में न लेबॉरेटरी आहे, न साइंस टीचर आहे, न स्पोर्ट्स जो सामान आहे। हुन जो चवण हो त स्कूल में काफ़ी इंतज़ामी पोस्टूं ख़ाली पयूं आहिनि, जंहिं सबब स्कूलनि जो कारवान हलण में काफ़ी मुश्किलातूं दरपेश आहिनि। जॾहिं त डिप्टी डायरेक्टर ज़ैनुल आबिदीन लगारी जो चवण हो त हिन स्कूल जे शागिर्दनि में काफ़ी टैलेंट मौजूद आहे। उन खां सवाइ स्कूल में काफ़ी मसइला आहिनि। मां कोशिश करे समूरा मसइला मरहलेवार हल करण जी कोशिश कंदुसि।